नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त आगे मिठी मां खबर ॾींदड़ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पारां थरपारकर ज़िले लाइ मुक़रर कयल नुमाइंदी अरबी समुंड में समुंडी साइक्लोन खे नज़र में रखदे अॻुवाट कयल इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ सूबाई वज़ीर इंफॉर्मेशन साइंस ऐं टेक्नोलॉजी नवाब तैमूर टालपुर हिकु ॾींहं जे दौरे ते मिठी पहुतो। वज़ीर आला सिंध जे हिदायतुनि ते इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ थरपारकर आयो ऐं त जीअं मुश्किल जी हिन घड़ी में माण्हुनि जी हर मुमकिन मदद करे सघिजे ऐं इहा ई अवामी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पारां समुंडी साइक्लोन खे नज़र में रखदे अॻुवाट इंतज़ाम करण ऐं दरपेश मसला जल्द हल करण लाइ नुमाइंद मुक़रर करण जमूरियत जी बहितरीन मिसाल आहे। सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर चयो त ज़िले इंतज़ामिया ऐं ॿियनि वास्तो रखंदड़ खातनि पारां तयारियूं मुकमल आहिनि। अॻुवाट बहितर इंतज़ाम कया विया आहिनि ऐं अवाम सां मिली करे हिन मुश्किल घड़ी मां जल्द निकिरी ईंदासीं। समुंडी साइक्लोन जे अॻुवाट इंतज़ामनि जे हवाले सां दरबार हाल मिठी में डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सहो पारां इंतज़ामिया पारां कयल इंतज़ामनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी। इजलास में मेंबर सूबाई असेंबली कासिम सूरज सुमरो फ़कीर शेर मोहम्मद बालानी वज़ीर आला सिंध जे ख़ासि माउन वीरजी कोहली डिप्टी कमिश्नर थरपारकर मोहम्मद नवाज़ सो SSP थरपारकर सरदार हसन नियाज़ी डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर गोर्धन दास उन के अलावा लोकल गवर्नमेंट खाते ज़राअत खाते आपाशी खाते LBOD PPHI एक्सीन प्रिवेंशनल बिल्डिंग ऐं ॿियनि लाॻापियल खातनि जे मदारनि शिरकत कई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।